नाजरीन नवां अहम खबर शेयर करनासी दादू खां रादो न्यूज़ के रिपोर्टर सखी सरदार चारण जी उम्र उबाब चांडियो जे टिन घर भातियुनि ॾाॾे करमुल्ला चांडियो वालिद मुख्तियार चांडियो चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस की ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवट की अदालत में थी। मुशेर पुलिस एहलकार के बयान बाद अदालत ॿुधणी 20 जुलाई ताईं मुलतवी करे छड़ी। उम्र उबाब चांडियो केस की फरियादी परवेज़ चांडियो से गॾु अदालत पहुती। इल्ज़ाम हेठि आयल एमपीए सरदार अहमद चांडियो ऐं उन वक्त जो एसएचओ करीम चांडियो ऐं जवाबदार सत्तार चांडियो अदालत में पेश थिया। केस में गिरफ्तार जवाबदार अली गोहर मुर्तज़ा सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो के ॿुधणी लाइ जेल खां अदालत आंदो वियो। इल्ज़ाम हेठि आयल एमपीए बुरहान खान चांडियो धीउ जे इलाज सबबि परॾे में हुजण करे ॿुधणी ते न आयो। खेसि अदालत पारां परॾे वञण जी इजाज़त मिलियल आहे। जवाबदार अली गोहर चांडियो ऐं सिकंदर चांडियो के कराची मां गिरफ्तार करण वारे केस में मुशीर बणियल अहलकार मोहम्मद अवैस गर्मी सबबि अदालत जे अहाते में बेहोश थी वियो, जंहिं ते अदालत केस की ॿुधणी कुछ देर लाइ रोके छॾी। 1 कलाक बाद बेहोश थियल अहलकार खे ॿीहर अदालत में पहुतो, जिते बयान रिकॉर्ड करायो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमिर उबाब चांडियो जो चवण हो त पुलिस पहिरें ॾींहं खां सरदारनि वॾेरनि जी कमेदारी करे रही आहे। असांखे यकीन आहे त अदालतूं जल्द जवाबदारनि खे फांसी जे फंदे ते ज़रूर पहुचाईंदियूं। हिन केस में अदालत जो फ़ैसिलो ज़रूर मिसाल कायम कंदो ऐं सरदार जागीरदार ज़ुल्म करण खां अॻु 10 दफ़ा ज़रूर सोचींदा। हिन चयो त इंसाफ़ असांजो हक़